गजू तमाम सुरीलो बहरे वज़न जो शाइर हो। जैसे उन शायरी के असां ॾिसूं था त असल में शायरी जूं ॿ टे खूबियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी खूबी हूंदी आहे शायरी जी त शायरीअ जे सिट मां या शायरी जे कलाम मां या शायरीअ जे बैत मां हिकिड़ो लफ़्ज़ कढो त सम्झो त सॼो मक़सदु जेको आहे सो ख़तमु थी वेंदो। जीअं शाह साईं जी शायरी उहा त आफ़ाक़ी आहे ऐं उन जो मट कोई न आहे असां वटि, पर माना इहो माना बहितरीन शायरीअ जो जेको आहे सो सुञाणप जो हिकिड़ो कार्ज आहे त भई उन मां हिकिड़ो लफ़्ज़ कढो त सॼो मक़सदु ख़तमु थी वेंदो। अहिड़े नमूने सां ॿी हूंदी आहे मसलन छंद विद्या जी शायरी आहे जेका लतीफ़ सरकार कई आहे। छंद सिंध जो आहे पर ॿाहिरां वज़न जेके आहिनि से अरबुनि खां असां वटि आया, फारसी मां आया, त उन ॿाहिरि वज़न खे असां ॿाहिरि वज़न जो दौरु हो। गजूअ जो दौरु असांजो दौरु इहो ॿाहिरि वज़न जो दौरु हो। त गजूअ खे उन हिसाब सां जॾहिं असां ॾिठो त उन जी शायरी पकी पुख़्ती ऐं बहितरीन। पिरी मुंहिंजा परदेसी प्यारा कॾहिं अङण ते ईंदे तूं भाकुर पाए मिलंदे तूं, त इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे वाक़ई अमर बणिजी था वञनि। हाणे इन शइ खे जेकर तव्हां आफ़ाक़ियत ॾांहुं त हलियो वेंदो, पर हुन जी सॼी शायरी आहे मजाज़। ऐं मजाज़ हिकिड़ो थींदो आहे कचो, जंहिंखे असां चवंदा आहियूं दादा आहे मजाज़ अहिड़ो जो तूं हेॾां अचिजां मां हेॾां बीठी आहियां, इहो 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 कचो आहे। बाक़ी हाणे जेको जीअं तालिब मौला साईं जेको आहे शायरी पकी कई आहे ऐं पको मजाज़ तालिब मौला साईं ॻायो आहे, त गजू बि अहिड़नि शाइरनि मां हो। हुनजो मजाज़ सॼो पको, हुन में कोई ख़ाम लफ़्ज़ या कचो लफ़्ज़ जेको आहे शामिल कोन हो। मूंखे कहिड़ी ख़बर ईअं थींदो आहे, सॼो साहु सॼण में हूंदो आहे। गम ईंदो आहे लही वेंदो आहे, गम ईंदो आहे लही वेंदो आहे, पर हित तरबो थी पाही बरियो मुंहिंजा मूंखां थी न परे मुझ तो सिवा सॼे अरसे में साहते जो ही सरमोड़ शाइर कुंड कुर्छ में घुमी मुशाहिदो माणींदो रहियो। नतीजो हिन जो मजाज़ हक़ीक़त जे रूप इख्तियार करे वियो। हू अक्सर पंहिंजनि कचहरियुनि में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं पिण कंदो जंहिंमें हुन चयो त नेण मरंदे त घड़ीअ ताईं तुंहिंजी राह तकींदा, मुंहिंजा हॾड़ा त क़बर में बि तुंहिंजो ज़िक्र कंदा। अफ़सोस थींदो हसरत में जे विस मां मरी, ॾुख वारनि दिलि वारनि जा ॾुख में पवंदा हां डरी। त ही कमाल जो शाइर हो। ऐं गुलाम दर गजू जी जॾहिं तबियत ख़राब थी बीमार थियो, हुनजी पछाड़ी हुई, त उहो बि असांखे एज़ाज़ आहे। असां ख़ुशी था महसूस कयूं त असां गुलाम दर गजू जे लाइ मुंहुं मरहम गुलमूरो सिकंदर ख़ुश्क झोली फंड करे हिन जो इलाज करायो। हिन खे नवाब शाह ताईं असां हिन जो इलाज करायो, उते असांजी मदद कई डॉक्टर इरशाद मेमण। ऐं सिंधियत बि संगत जी बदकिस्मती चइबी जंहिं हुनजो कॾहिं को ॾियारो न मिले, पर हुनखे जहिड़े सिंधियत बि संगत मान न ॾिनो या सकाफ़त खाते हुनखे मान न ॾिनो, पोइ उनजो सबबु इहो हुनजी शायरी तक़रीबन अणछपियल आहे। पर जॾहिं हेॾनि वॾनि फनकारनि हुनखे ॻायो आहे, फोटे ज़रदारी, जलाल चांडियो, इमाबक ज़रदारी, अलहदाद ज़रदारी, इहो हिननि खे बाक़ाइदे हिनखे गुलाम दर गजू खे ॻायो। जलाल त हिनखे पहिरें पई मिलंदो। जलाल चयो त मूंखे तुंहिंजी शायरी जे करे मां अॻिते वधियो आहियां, पर जलाल हिनखे पहिरें पई मिलंदो। जलाल हिन जी वॾी ख़िदमत कंदो हो। इहे मरहूम जा पंहिंजा लफ़्ज़ हुया त मुंहिंजी जेका हींअर टेक करे थो, जेको मुंहिंजो उथण वेहण जो ख़र्च पको करे थो, इहो मरहूम जलाल चांडियो थो करे। करे हा गुलाम हैदर सर चए पियो तूं हींअर ई मुंहिंजो दर्द लाह त मूंखे जवानी आहे। छा थो चए? पाई हा प्यार मां भाकुर, पाई हा प्यार मां भाकुर हयाती कुझु वधी पए हा। पाई हा प्यार मां भाकुर हयाती कुझु वधी पए हयाती कुझु वधी पए हा। तुझे तूं सन कयो कोढ़ो, तुझे तूं सन कयो कोढ़ो जवानी कुझु वधी पए हा। निभानी हम संजारी हयाती कुझु वधी पए हा। गुलाम हैदर गजू जिते हिकु वॾो शाइर हो,
उते हिकु बाकमाल इंसान पण हो, पर हुन सॼे मंज़र में हिकु मामिलो जेको सदा खां अणपूरे हुजण जो ॼाण आहे त हुनजी शाइरी किताबी या ॿिए के सूरत शाया न थी सघी। हुन लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राया ॿुधण लाइ मिलनि था। जेकॾहिं मूड अथसि त पंहिंजो को शेर, को कलाम, को काल्फी, का शइ कॾहिं बि ईअं न चई पाण ई। अॼुकल्ह जा शाइर ज़ोरीअ माण्हू खे ॿांह खां झले बीहारे था कलाम ॿुधाइनि त ही नओं गज़ल चयो अथऊं ॿुध। फ़क़ीर जी मूड हूंदी हुई त हुनजी ॾिसंदा हुआसीं मुंहं में त अॼु उहा रौनक आहेसि, त अंगल बि कबो हुअसि त फ़क़ीर को शइ थी वञे दिलि सां। पोइ 4-4, 5-5 कलाम ॿुधाईंदो ऐं पोइ हर भेरे लॻंदो त इहो नओं कलाम आहे, छो जो अॻु में असांजो ॿुधल कोन हूंदो। नंढी हिकिड़ी बंदी हूंदी हुअसि नीरे प्लास्टिक जे कवर सां, उहा हमेशह खीसे में, बाल पेन खीसे में, पोइ उन ते, पर उहा बि कढी कॾहिं मूं ॾाढी कोशिशि कई। सम्झो त हर मुलाक़ात में चवंदो हुसां त फ़क़ीर पंहिंजी का डायरी या इहे शयूं ॾे, हिकिड़े ॾींहं लाइ खणी अच त फ़ोटो कापी कराए ऐं रखूं। पर हू इन शइ खां ॾाढो माना लवाईंदो। मुंहिंजी इहा नियत हूंदी हुई त कुझु फ़क़ीर जो कलाम हथ अची वञे त छपराए विझूं, एतिरो जो सुभाणे किथे साहिब किताब माण्हू हूंदो त उहा शइ कंहिं न कंहिं वटि त सांडियल हूंदी, जे 1000 कापियूं छपिराइजनि तॾहिं बि 1000 माण्हुनि वटि हथी हुजनि हा। ख़बर न आहे असांजी बदकिस्मती ही या ग़ुलाम हैदर फ़क़ीर जी बदकिस्मती ही, जेॾो शाइर हुयो या जेॾो हुनजो ज़ख़ीरो हुयो, या ॿुधूं था त आहे, छाकाणि त उनखे हर वक़्तु असां लिखंदे ई पंहिंजे हिसाब सां ॾिसंदा हुआसीं। पंहिंजे होटल ते वेहंदो, 2 टंगूं मथे करे बेंचड़ीअ ते चांहि पी, उते बि लिखबो वेठो। त खोड़ सारो मवाद हुन वटि हुयो। ऐं वटि बसि हिकिड़ो ॾुख आहे त हुननि शयुनि खे सांढण जो सलीक़ो कोन हो। शाइरी यकीनन घणी थियल अथसि। यकीन ॼाणो त असांजो दोस्त हो, असां ख़ुदि हुन सां मिलणु वेहणु कचहरी करण वारी एतिरी असांजी निस्बत हुई। पर इदारनि में हले थी घणी, हाणे चवणो थो पए, सची ॻाल्हि आहे त यारी बाशी इदारनि में माण्हूअ जी ज़ाहिरी हैसियत खे मथे ॾिठो थो वञे त ग़ुलाम हैदर जेकॾहिं शाहूकार माण्हू हुजे हा, वधीक को लैंडलॉर्ड क़िस्म जो माण्हू हुजे हा, त ग़ुलाम हैदर जी शोहरत जेका हींअर आहे उनखां तमामु घणी हुजे हा, या हुनजा किताब में हिन महिल ताईं छपिजी वञनि हा। मूं पहिरां ई अर्ज़ु कयो त उहो ख़स्ता हाल माण्हू हो, ग़रीब माण्हू हो, नादार माण्हू खे अॼु केरु थो पुछे। ॿियो इदारा कंहिंजी माली सहायता कनि या उन्हनि जो सहेड़नि, ओतिरी त अञा असां में शऊरी कैफ़ियत कान आई आहे। दुआ कयूं था अलाह करे त असां जो समाज कुझु इन हद ताईं पुॼे जो अहिड़नि हक़ीक़ी जेके जवाहिर आहिनि असांजा, उन्हनि जे लाइ कुझु कजे। उन्हनि जी शाइरी मूंखे नथो सुझे त को हुनजी शाइरी जो किताबु छपियल आहे या कंहिं हुनजो को सहेड़ियो आहे, का अहिड़ी कुझु अॻो में ॻाल्हि हुजे त असां हुन खां वाक़ुफ़ु न आहियूं, पर घणो करे हुनजी शाइरी छपियल न आहे। ॿ ॿोरियूं हुन जूं चवनि था त शाइरीअ जूं भरियूं पियूं आहिनि, जेके ईअं बेगानियूं पियूं आहिनि, उन उॾे जे वर चढ़ी वियूं आहिनि। छा था सम्झो हिन जी? साईं, उहो असांजे समाज जी बेवसी आहे, असांजे हुकुमराननि जी बेवसी आहे। जेको सकाफ़ती खातो आहे उहो इंतिहाई बेहस थी वियो आहे, कंहिंजे पुठियां कोन पहुता आहिनि। हाणे असांजो सोढो फ़क़ीर ॾिसो त उहो वीचारो ईअं पियो आहे, हालांकि असांजो अवामी गायक आहे, भले हू वॾो ॻाइणो न हुजे, पर अवाम उनखे एतिरो पसंदि कयो त हर ॿियो माण्हू उनखे ॿुधे थो, ऐं उन माण्हू खे पिन जहिड़ो करे छॾियूं। ऐं उन माण्हू जी जी दुनिया ॾिठी सोशल मीडिया ते, उनखे जेको आहे ॿियनि दोस्तनि ॾिना, सरकार सगोरी अञा ताईं कान पहुती। ऐं माशाल्लाह उमिरि जेको हुयो पंहिंजो शरीफ़, ऐं उहो माण्हू खे खिलाईंदो हो, असांजे लाइ उहो मथे जो मोड़ हो, पर उन लाइ किरोड़े रुपया निकिरी आया। ऐं असांजे सिंध जे अवामी फनकारनि, शाइरनि ऐं इन्हनि सभिनी सां माटे जी मार सलूक आहे। जेकॾहिं असां ग़ुलाम हैदर गजू खे रोमांस ऐं जमालिया जो शाइर मञूं त को बि वधा न थींदो। शाइरीअ जो महवर सदाई मजाज़ रहियो। शाइरीअ में महबूब जी सूंह ऐं हुस्न जी तारीफ़ करणु हुनजे फन जो कमाल हो।